दो बाक़ी त सभई जेके नंढा वॾा आहिनि सभ सां उहो उमिरि में असांखो वॾो आहे, उहो बि असांजो वॾो आहे, उन सां असांजो अहिड़ो तालुक़ु आहे जे कंहिं ॿिया माण्हू जिते वियो आहे उहे भउ कोन्हे, असांखे बोज़दार साहिबु भउ कोन्हे, वक़्त जे महिल बोज़दार साहिबु वरी असां सां गॾु हूंदो ऐं उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे। हाली मां नथो चाहियां त को असां संदा पता शो कयूं ऐं जेको आहे सो माण्हुनि खे तकलीफ़ में विझूं, छाजे करे जे सिंध में हाणे जेकी सियासत हले थी उहा टोटल इंतकामी सियासत हले थी त कंहिं बि शरीफ़ माण्हू खे बेगुनाह उन्हनि ते केस कयो, बेगुनाह उन्हनि खे जेको आहे सो पुलिस जे ज़ोर ते उन्हनि खे जेको तव्हां खानगढ़ में हाल ॾिठो त हाणे उन में कंहिं ज़ाती कंहिं बि क़ौमी को मसइलो आहे, कंहिंजी बिरादरी जो को मसइलो आहे, पुलिस जो त वास्तो ई कोन्हे। पुलिस खे त वञिणो आहे कचे में चोरनि बदमाशनि जे ख़िलाफ़, कंहिं ज़ाती माण्हुनि खे जेको पुलिस जो कैरेक्टर घोटकी डिस्ट्रिक्ट या हिते पूरी सिंध में आहे उन खां तव्हां वाक़िफ़ु आहियो। इन जे लाइ असां इहे पता शो नथा करणु चाहियूं, हुननि खे इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं को मौक़ो आयो त हुननि सां केरु आहे ऐं असां सां केरु आहे। बाबा सियासत में का शइ ता हयात न थींदी आहे, को ज़ाती मज़ो हुननि सां जहिड़ो कोन्हे, हे नज़रियाती जहिड़ो आहे। मां संदे सोच जो माण्हू आहे त घोटकी खे पंहिंजा हक़ मिलणु घुरिजनि जेके हुननि चीफनेस हुजण में न ॾिना, इन करे असां जुदा थियासीं। हाणे को ज़ाती महजो न पीपल्स पार्टी जा को जहिड़ो आहे न मुखालफ़त आहे, पर मां सभिनि शयुनि खां वधीक बहितर सम्झां थो त जेको असांखे संदे इलाइक़े जे माण्हुनि खे जेके हक़ ॾे। हाणे तव्हां सोचे सघो था त जेके माण्हू कादरपुर गैस फील्ड जे ॿाहिरां उहे संगड़ क़ौम वेठी आहे, हिननि सां छा को इंसाफ़ आहे? इन तरीक़े सां 34% असां गैस ॾियूं था पिया पूरे पाकिस्तान खे, छा असां वटि गैस ॻोठ में आहे? मां संदे इलाइक़े जे हक़नि जे लाइ विढ़ां थो, मुंहिंजी कंहिं सां न ज़ाती मुखालफ़त आहे, न मां कंहिंजो को जेको आहे इन क़िस्म जी सोच आहे त न ठीकु आहे हिन खां सवाइ मां नथो हली सघां। मुंहिंजे मथां जेको थोरो आहे उहो पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जो आहे ऐं जेको मूंखे वोट ॾेई कामयाबु कनि था उहे मुंहिंजे इलाइक़े जा माण्हू आहिनि ऐं उन में जेके बि क़ौमूं आहिनि असां सां गॾु मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। जेको मूंखे वोट नथो ॾे उहो बि मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे। भला ज़रूरु को मां ठीकु खयो आहे त सभु माण्हू तालुक़ु आहे, अॻ में बि इहो हूंदो त ऑपोज़िशन का सियासी तरीक़े सां नज़रियाती सोच हूंदी आहे, को ज़ाती मुखालफ़त त कंहिंसां कान्हे। न मां सां न कंहिं राब्तो कयो आहे, न मां जिते आहियां मां उते ख़ुशि आहियां ऐं मूंखे इहा उमेदु आहे त हे जेको असांजो ग्रुप आहे इनशा असां पंहिंजे हक़नि वठण में कामयाबु थींदासीं ऐं माण्हुनि खे पंहिंजा हक़ ॾिनाईंदासीं। मूंखे पीपल्स पार्टी जी का अहिड़ी मोहताजी न आहे, मां संदियूं सीटां पंहिंजे ज़ोर ते, पंहिंजे आवाम जे ज़ोर ते, पंहिंजी संगत जो ज़ोर ते आसानी सां खटे सघां थो। मां कंहिं ॾे बि इन करे न वेंदुसि त मां सीट खटे अचां, सीट मां इनशा असांजे आवाम जे ज़ोर ते खटंदुसि, उन्हनि खे सदा हक़ ॾिराए खटंदुसि। आख़िरी सवाल इहो बहितर थींदो त असांजी औलाद आहे, मूंखे हुनजे लाइ इज़त आहे जीअं कंहिं पीउ खे पुट जे लाइ हूंदी आहे। अली मोहम्मद ख़ान जो जेको सोच हुई असां अली मोहम्मद ख़ान जी गॾु सोच हुई, बाक़ी इहो सुवाल तव्हां उन सां कंदो त उहो तव्हांखे वधीक बहितर जवाबु ॾेई सघंदो।